हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। Visit us today or contact us now to secure your dream office at the center of the city. पाकिस्तान अफगानिस्तान में जदीद हथियारनि जी दस्तयाबीअ ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। परॾेही आफ़ीसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान खे अफगानिस्तान में दस्तयाब जदीद हथियारनि ते ॻणती आहे। अफगानिस्तान में जदीद हथियार दहशतगर्द जे हथनि में अची विया आहिनि। जदीद हथियारनि ज़रिए पाकिस्तान ऐं सिक्योरिटी इदारनि ते हमला कया पिया वञनि। ऑडियो लीक्स कमीशन खिलाफ़ केस ॿुधंदड़ बेंच ते पीडीएम हुकुम जा एतिराज़ रद्द। जस्टिस एजाज़ुल हसन 6 जून ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत तरफ़ां उथारियल एतिराज़ अदलिया जी आज़ादी ते हमिलो आहिनि। जजनि ते एतिराज़ अदालत ते हमले बाबति बराबरि आहिनि। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान आम चूंडुनि में देर जो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मुतहदा अख्तर मेंगल समेत ॿियनि पार्टियुनि इतफ़ाक़ राय सां ॿीहर चूंडुनि जो फ़ैसिलो कयो। पीपल्स पार्टी आख़िरी वक़्त में बैतमादी रिथ आणण जी ॻाल्हि कई। पीपल्स पार्टी पंहिंजे वाइदे तां न फिरे हा त आम चूंडूं थी वञनि हा। जमहूरी मुल्क में निगरान हुकूमतुनि जो को बि तसवुर ई नाहे। मौजूदा सूरतहाल सबबि फौरी तौरु आम चूंडूं अंटर आहिनि। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकर जी सदारत हेठि स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे पैक्स कमेटी जो इजलास। SIFC इजलास में फ़ौजी क़यादत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अमलदार शरीक। इजलास में ज़राअत मादनियात इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे मनसूबनि बाबति गौर। अमलदार वापारियुनि ऐं ॿियनि स्टेक होल्डर्स सां मुलाक़ातुनि बैदि ब्रीफिंग ॾींदा। नार मुल्कनि चीन ऐं सऊदी अरब जी सीड़पकारी बाबति मुआमलनि ते बि ॻाल्हियूं। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 45 पैसा सस्तो थी 303 रुपया 50 पैसा थी वियो। स्टॉक मार्केट में तेज़ी जो रुझान 100 इंडेक्स में 132 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 45,899 पॉइंट्स रिकॉर्ड। प्रिया कुमारी सागर कुमार ऐं ॿियनि मुखबियुनि जी बाज़ियाबीअ लाइ सिंध मुसलसल सरापा एहतजाज। गंबट में JWC समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी एहतजाजी रैली। लाड़काने जैकबाबाद कंबट गुलाम अली खड़ी मोहबत ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। मुल्क में सामूंडी फ़ौज जो ॾियारो मल्हायो पियो वञे। 1965 ईस्वी में भारतीय फ़ौज राति जे वक़्तु पाकिस्तान ते हमले जी कोशिश कई त सामूंडी फ़ौज मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। सामूंडी फ़ौज अॼोके ॾींहं जे हवाले सां दस्तावेज़ी फिल्म जो प्रोमो बि जारी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जा केस दाख़िल करण जो हुकुम। ईंदड़ ॿुधणी ते केसनि बाबति अॻुभराई जी रिपोर्ट तलब। SSP इरफान समेत तरफ़ां पनियाखिल जे मुखबी अब्दुल जब्बार चाचड़ जी बाज़ियाबी लाइ 2 ॾींहनि जी मोहलत तलब। मुखबी जे वारसनि सिविल सोसाइटी ऐं वकीलनि तरफ़ां धरणो ख़त्म करण जो ऐलान। खानपुर में बदअमनी के ख़िलाफ़ वापारियुनि ऐं ड्राइवरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथियारबंद वापारी खां 2 लाख रुपया रोक ऐं 2 मोबाइल फ़ोन फोड़ करे फ़रार थी विया। पुलिस हथियारबंदनि ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई न कई आहे। तंगवाणी भरिसां हथियारबंदनि जे ॻोठाणे खां फुरलट मज़ामत मर्निंग। वाक़े ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। छठे में पोरहत औरतुनि जो कराची ईंदड़ बसुनि में न खणण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। मुसाफ़िरनि ऐं औरतुनि में चकरियूं। हिक ॿिए ते पथराव।
दादू में बदफली खां पोइ क़त्ल कयल नीगर जे केस में शाहिदी लिकाइण जो इंकशाफ, एएसपी जे इंक्वायरी में जांच ऑफिसर ॾोही करार। सरकारी फरियाद ते केस दाख़िल। रिपोर्ट में चयो वियो आहे त जांच ऑफिसर मक़तूल नीगर लियाकत गोपांग जे केस में ॼाणे वाणे शाहिदियूं लिकायूं। वाक़े वारे हंध तां हथ कयल सिगरेट जो टोटन ऐं सोपारी जे पननि जी फॉरेंसिक न कराई वई ऐं खोड़ा भरिसां तेज़ रफ़्तार गाॾी जे टक्कर में पीउ सन फौत। मिस्ट्री स्टाफ वटि गाॾी जे टक्कर में होद खान लाशारी दमदणी हवाले कयो।